केनाल ते दाड़ा केनाल ते दाड़ा सब केनाल नसीर साहब सर बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जीअं त डिस्ट्रिक्ट बार हैदराबाद जी तरफ़ां 14 तारीख़ जुमेरात ॾींहुं 11 बजे जेको आहे आलमी ॾींहुं दरिया जो मल्हायो वेंदो ऐं 11 बजे जेको आहे त सेशन कोर्ट मां अलमंज़र जामसोरो ताईं रैली निकिरंदी। तमामु सिविल सोसाइटी जे दोस्तनि खे ऐं समाजी वर्करनि खे ऐं जेके साथी दोस्त आहिनि उन्हनि खे अपील थी करे, तमामु स्टूडेंट्स खे बि अपील थी कजे ऐं फनकार दोस्तनि खे बि अपील थी कजे त हिन में भरपूर शिरकत करे सिंध जे पुट हुअण जो सबूत ॾींदा। असांजो जो अॼु धरणो आहे मुज़ाहिरो आहे उहो सिंधू दरिया ते जेके केनाल ठाहिया था वञनि उन्हनि जे ख़िलाफ़ु आहे। असां मज़बूत कयूं था ऐं 14 तारीख़ दरियाहनि जे मामले ते सॼी दुनिया में हुननि सां महबत करण जो ॾींहुं आहे। असां बि 14 मार्च ते दरिया सिंध ते अलमंज़र वटि वकील जथे जी सूरत में वेंदासीं, उन्हनि खे वेलकम कंदासीं, गुलनि जी इशार कंदासीं। सभिनी दोस्तनि खे चऊं था त अचो पंहिंजे दरिया जी मालिकी कयूं ऐं सिंध जी मालिकी कयूं। सिंध ते थींदड़ ज़ुल्म ॾाढ बरबरत जेका आहे उन्हनि जे ख़िलाफ़ु गॾु थियूं ऐं उन्हनि जे लाइ आवाज़ उथायूं। हक़ मौजूदु अदा ही केनाल जेके बि निकिरी रहिया आहिनि असां हिन जे ख़िलाफ़ु मज़बत कयूं था ऐं 14 तारीख़ ते आलमी ॾियारो आहे दरियाहनि जो। उन ॾींहं ते डिस्ट्रिक्ट बार हैदराबाद जे तरफ़ां नोटिफिकेशन कढियो वियो आहे त उन ॾींहं ते 11 बजे सुबुह जो असांजो काफ़िलो निकिरंदो जेको अलमंज़र ताईं वञी इख़्तिताम पज़ीर थींदो। असीं हिन में ॿुधाइण था चाहियूं त असीं वकील जेके आहियूं गॾोगॾु बादशाहूर अवाम ऐं हिते जा जेके बि सिविल सोसाइटी आहिनि ऐं हर मक़्ते फ़िक्र जा माण्हू अदीब आहिनि, दानिशवर आहिनि, डॉक्टर आहिनि, टीचर्स आहिनि, उहे पंहिंजो रोल अदा कनि केनाल जे ख़िलाफ़ु ऐं असां गॾिजी जदोजहद में शामिलु थियनि त जीअं पाणी इंसान जो ज़ियापो आहे ऐं गॾोगॾु अगरि जेकॾहिं पाणी रोकियो वियो ऐं असांजी सिंध जेको आहे उहो एतिरो बर्दाश्त न करे सघंदी छो जो पाणी जे बग़ैर न असांजो मुल्क जेको आहे उहो ज़राई आहे, सनती मुल्क न आहे ऐं असांजो जेको गुज़र सफ़र थोरो घणो आहे उहो ज़रायत ते आहे ऐं हर मक़्तब फिक्र जा माण्हू जेके आहिनि उहो रोज़गार खां सहियल आहिनि त पाणी जे करे हिन सिंध में। लिहाज़ा दोस्तनि खे चयोसि त पाणी जे बग़ैर कुझु बि न आहे। महिरबानी करे तव्हां अचो असां शामिलु थियो ऐं इनशा अल्लाह ख़ैर कंदो त ही असीं जेके हिन नापाक अज़ाइम आहिनि हिननि जा हुकूमत जा असीं हिन खे शबूत हासिल कंदासीं ऐं इनशा अल्लाह इहे जेके आहिनि केनाल जेके ठाहिण जो जेको हुननि जो प्रोपेगेंडा आहे इहो ख़तमु थींदो। थैंक यू बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन हैदराबाद तरफ़ां जेको ही अॼु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे 6 केनालनि 26 आइनी तरमीम जे ख़िलाफ़ु ऐं कारपोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ु, सो रोज़ानो टोकन स्ट्राइक असांजा वकील लाइर एक्शन कमेटी जे तरफ़ां ही हिन जॻह ते सेशन कोर्ट में कयो वेंदो 11:30 खां 12 ताईं ऐं जंहिंमें समूरनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त उन में भरपूर शिरकत करनि। उन सां गॾोगॾु जेको दरियाहनि जो आलमी ॾींहुं आहे असां 14 तारीख़ ते उन दरियाहनि जे आलमी ॾींहं ते पंहिंजी माता पंहिंजी धरतीअ खे सैराब कंदड़ असांजी सिंध जी सिंधू दरिया खे भेटा पेश करण लाइ जेको आहे सो समूरा वकील हितां वेंदासीं ऐं उन में असां ज़िंदगी जे ॿियनि शोबनि में जेके बि माण्हू अचनि था, जेके मुलाज़िम आहिनि, जेके मज़दूर आहिनि, जेके हारी आहिनि, उन्हनि खे बि दावत ॾियूं था त उहे बि सिंध जा ईअं ई फर्ज़ंद आहिनि जीअं असां आहियूं ऐं पंहिंजे हिलाली पुट ॾियण जो सबूत ॾे हल्को। हीउ वक़्तु तमामु ॾुखियो अची वियो आहे सिंध ते। जेकॾहिं तव्हां असां ॿधी न कईसीं ऐं तव्हां असां इन मसइले जे ख़िलाफ़ु बरसरे एहतजाज ऐं बरसरे बेकार न रहियासीं त शायदि ईअं तारीख़ लिखे त का सिंध हुई। इन लाइ असांजे ईंदड़ नसलनि जो बि असां ते ॿार आहे ऐं सिंध जो बि असां ते ॿार आहे ऐं असां कंहिं बि सूरत में कंहिं बि मामले में कंहिं बि लेवल ताईं वञण जे लाइ तयारु आहियूं। पर इहे 6 केनाल जेके ज़हर कातिल आहिनि इहे कोन छॾणु ॾींदासीं ऐं जीअं त असांजे वकील बिरादरी इहो बि तयन कयो आहे त ईद खां पोइ ऐलान कयो वेंदो लॉन्ग मार्च जेको सेम उन्हनि जॻहनि ते वञी धरणो हणंदासीं जिते केनाल ठहनि था पिया। सो इन लाइ इन समूरे मामले खां पोइ समूरी सिंध में बेचैनी पखिड़िजी वई आहे।
सो समूरी सिंध 14 तारीख़ ते वकीलनि सूदो जेको आहे सो दरिया खे भेटा ॾियण लाइ पेश कंदासीं। थैंक यू। हितां ॿुधायो जेको आहे ॿियो इहो त हाणे जेको आहे असां जेके डिस्ट्रिक्ट बार जा दोस्त आहियूं, असां पंहिंजे हाई कोर्ट बार जेके वकीलनि खे बि असां अपील था कयूं त 12 बजे जेको आहे त रोज़ाना हिते बीह करे असां हिन केनालनि जे ख़िलाफ़ु जेको आवाज़ु बुलंद कयूं, जीअं असांजो आवाज़ु पूरी सिंध में छा पूरे पाकिस्तान ताईं जेको आहे घर घर में वञे जेको आहे। ऐं मां वरी बि अपील कंदुमि दोस्तनि खे त सुभाणे खां जेको आहे, अॼु बि असां कयोसीं, ऐं सुभाणे खां जेको आहे कंटिन्यू जेको आहे त हिते 12 बजे जेको अचनि जमा थियनि सेशन कोर्ट में ऐं इहो एहतजाज रिकॉर्ड कयूं।